अस्सलामुअलैकुम। अब्दुल्ला एवरी टॉपिक के सब्सक्राइब करो प्लीज़, घंटी के बटन के पुश करो ताकि हर अचण वारी वीडियो नई मुंहिंजी तव्हां वटि फ़ौरन पहुची सघे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां अली मुराद ख़ासकेली सां गॾु, जंहिंखां पाण इंटरव्यू वठंदासीं। मुंहिंजा हालात हिन वक़्तु कीअं पिया गुज़रनि, छाजे करे मींहं वारी मौसम आहे, कम ते मज़दूरी वग़ैरह कोन्हनि, इन करे अली मुराद खां पाण पुछंदासीं हुनजा हालात कीअं पिया गुज़रनि ऐं हुनजो गुज़ारो कीअं पियो थिए। छाजे करे हुनजो पीउ बि तक़रीबन वॾी उमिरि जो आहे, हू बि कम ते कान वञे ऐं हुनजो पीउ घर खां ॿाहिरि बि कान निकिरी सघे। हीउ ख़ुदि बि हिकिड़ो मरीज़ माण्हू आहे, पेशेंट माण्हू आहे ऐं पोइ बि हींअर मज़दूरी ते वेंदो आहे कोशिशि करे, पर हिन वक़्तु मज़दूरी कान्हे। अली मुराद साहब तव्हां ॿुधायो तव्हांजो हिन वक़्तु हालात कीअं पिया गुज़रनि? हाँ हींअर कुझु कोन्हे न, छा गरीब माण्हू छाजी करे, मज़दूरी कोन्हे न, छा वेठो आहे। हा वेठो ई वेठो आहे, गरीब कहिड़े पासे वञे, न मज़दूरी न छा। मुंहिंजो पीउ माना 85-87 साल जो आहे, चुप घर में आहे, खट ते वेठो आहे, भले केरु बि वञी अखर ॾिसी करे वञे। कॾहिं इंसान पेट में मानी खाए थो, कॾहिं कोन खाए, पर दुनिया खे कोन ॿुधाइजो बामूॾे आहे तो खाधो आहे तो कोन खाधो आहे, पर दुनिया खे त माण्हू कोन ॿुधाईंदो। पेट में बुख हूंदी आहे, दुनिया कोन ॾिसंदी आहे। पोइ तव्हांखे हिकिड़े दफ़ा तव्हांखे 12,000 इहे बेनज़ीर वारा मिलिया हुआ, उहे कीअं मिलिया हुआ उहो तव्हां थोरो ॿुधाइजो ॾाढे आवाज़ में, जीअं त तव्हांजो आवाज़ माइक ताईं पहुची सघे। उहे भाउ असांखे 12,000 उन दफ़े मिलिया हुआ, उहे रुलियासीं रुलियासीं असांखे हिन जा चोट असीं वियासीं वरी तव्हांखे वठाए ॾिना उहे पैसा? भाउ अब्दुल्ला वठाए ॾिना, निज़ामानी पंडित मुरे जो आहे, उन वीचारे वठाए ॾिना, पर उहो बि दौड़ियासीं ऐं ॾाढा, पर चईंदे कारण जो डेट ख़तमु आहे, कारण जो नऊं ठाराए थो त पोइ ॾींदासीं, न त कोन ॾींदासीं न छा। पोइ वरी नादरा में वियासीं, नादरा में रुलियासीं कयासीं, वरी माना कैश पैसा ॾेई 500 रुपया चयो ॾियो त हफ़्ते में माना तई खणी वञिजो कार्ड। पोइ उन करे असां 500 रुपया ॾेई असीं हफ़्ते खां पोइ टोकिन असांखे ओॾी महिल ई ॾिन, टोकिन खणी वियासीं, टोकिन ते असांखे उन्हनि 12,000 उहे ॾिना। हिन वक़्तु तव्हां छा था चओ, तव्हांजी केरु माना मदद करे जेको तव्हांजा हालात हली सघनि? हींअर असीं चऊं था भाउ असांजो हुकूमत आहे माना मदद करे, गरीब माण्हू कहिड़े पासे वञे, अलाह असांजी थधी थधिकार में हुननि खे कंदो, अलाह करे थधी थधिकार में हुजे न। गरीब आहियूं असीं, कहिड़े पासे वञूं, माना कुझु न आहे, घर में 2 चकर मानी खाऊं था, 1 चकर कोन था खाऊं। दुनिया जेकॾहिं हुकूमत न करे पोइ ॻोठ जो कहिड़ो माण्हू तव्हांजी मदद करे? तव्हां छा था चओ, तव्हांजी नज़र में कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांजी मदद करे थो सघे? असीं चऊं था ॿिए कंहिं माण्हू कोन आहियूं, हिकिड़ी दिलि चाहे थी, भाउ अब्दुल्ला आहे ऐं चवंदसि मुंहिंजी दिलि बि चाहे, ऐं उनखे चवंदसि ॿियो केरु मदद कंदो? ॿियो आहे रब मदद करण वारो, ॿियो भाउ आहे, भाउ अब्दुल्ला निज़ामानी पंडित उमिरि में जेको वेठो आहे। प्लीज़ तव्हां हीअ वीडियो ॾिसंदव त कंहिंखे बि केरु बि चाहे त अली मुराद भाउ जी हेल्प करे, मदद करे। हीउ ग़रीब माण्हू आहे, हिन जो फादर तव्हांखे मूं पहिरीं ॿुधायो, हू घर में वेठो आहे, हू ख़ुदि बि कान कमाए, इन करे वॾी एज जो आहे, ट्रक में बि हुनखे सूरु आहे, इन करे हीउ अली मुराद बि ग़रीब माण्हू आहे। हीउ हिकिड़ो सिलाई कमु आहे, हीअ हेल्प करणु, कंहिंजी मदद करणु तमामु कमु आहे। जी तव्हां मदद करो पंहिंजी, ऐं अली मुराद तव्हां मुंहिंजो हकणंदा आहियो कम में था, उहे तव्हां थोरा असांखे ॿुधाइजो। ऐं भाउ तोखे चवां त असीं आहियूं ॿार, माण्हू असांखे घर में बि ॾींदा आहिनि ॾंडे सां माल, पोइ असीं ॻोठ सॼ में हलूं था ख़्वार, पोइ वरी कॾहिं मथो फाड़ियो वञे लोहार, पोइ हलूं था ख़्वार, छा करूं ॿुधायो? असीं आहियूं बचा, सफ़ा आहियूं कचा, इन करे आहियूं थोरा दरे खां थोरो घणो बचा, ॿुधायो अथई। माण्हू चवंदा आहिनि खिल ॾींहं हूंदा बिल, माण्हू हणी वञनि मथे में थिल, पोइ छा कनि? ऐं चवंदो आहियां भाउ ठाराईंदसि तवाब, मथो फाड़ीअ थो वरियो नवाब, खटूओ असांजो तवाब न ॾियो असांखे कॾहिं जवाबु, असांखे कॾहिं बि न ॾिजो जवाबु, खटिजो असां ग़रीबनि जो छा जवाबु? वाह अली मुराद वाह। प्लीज़ सब्सक्राइब करो अब्दुल्ला एवरी टॉपिक ऐं घंटी जे बटन खे पुश करो, हर अचण वारी वीडियो मुंहिंजी फ़ौरन तव्हां वटि पहुची वेंदी। अल्लाह हाफ़िज़, जज़ाकल्लाह।